जी बिल्कुल नाज़रीन, असां हिन वक़्तु नूरियाबाद जे 30 बेड जेकी अस्पताल उते मौजूद आहियूं, मगर हिते जेको आहे सिहत खाते जा जेके डॉक्टर या स्टाफ उहो न आहे, जंहिंजे करे हितां जा जेके मरीज़ जेके आहिनि उहे सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 20 अप्रैल 2013 ते जेको अॻूणो सिंध जो वॾो वज़ीर अरबाब रहीम तरफ़ां नूरियाबाद जे अवाम लाइ जेको 30 बेड जेकी अस्पताल क़ाइमु कई हुई, छो त ही नूरियाबाद विच सेंटर ते क़ाइमु थियल रोड हादसनि सां जेके अरोज़ थियनि था, उन्हनि जा ज़ख़्मियुनि खे जेको आहे हिते अस्पताल में खणी अचणु, उन्हनि जो इलाजु करण लाइ। उनखां पोइ सिहत खाते जे डॉक्टरनि जी जेको आहे उन्हनि जी लापरवाही DHO जामशोरो तोड़े सिहत खाते जी जेकी उहा लापरवाही साम्हूं अचे पई। ही 30 बेड ते मुश्तमिल अस्पताल पाण हलंदासीं नाज़रीन, अॻिते जेके आहिनि उहे ॾेखारींदासीं। हीअ 30 बेड जी अस्पताल आहे जिते स्टाफ जेको उहो मौजूदु न आहे। हीअ 20 अप्रैल 2013 जेको उन वक़्तु जो सिंध जो वॾो वज़ीर डॉक्टर अरबाब गुलाम रहीम हो, उनजो सिहत खाते जो वज़ीर हो सैयद जुनैद अली शाह, जेको हिन जो इफ़्तिताह कयो। उनखां पोइ हीअ अस्पताल बाज़ाब्ता जेको आहे उहा शुरू कई, मगर हिन वक़्तु ताईं ॿुधायो पियो वञे त 7 डॉक्टर आहिनि, 2 लेडी डॉक्टर आहिनि, उन्हनि खां अलावा 7 जेके आहिनि स्टाफ आहिनि उहे, मगर हिन वक़्तु ताईं जेको आहे केर बि ड्यूटी ते मौजूदु न आहे। हिते डेली वेजिस जा जेके मक़ामी माण्हुनि खे रखियो वियो आहे, उहा जेको उहे नौकरियूं कनि था। हीअ सूरत हाल आहे सॼी अस्पताल जी। नाज़रीन, तव्हांखे ॾेखारींदासीं केॾी ख़ूबसूरत अस्पताल उन वक़्त जे सिंध जे वॾे वज़ीर अरबाब गुलाम रहीम तयारु कराई, मगर हिते जे जेको रोड हादसा थियनि था उन्हनि खे ज़ख़्मी खणियो था अचनि, मगर हिते सिहत जूं सहूलियतूं न हुजण जे करे बराबरि आहिनि। हीअ जेके 2 एडी एम्बुलेंसूं आहिनि जेके गुज़िरियल केतिरे अरसे खां जेको आहे इहे बीठल आहिनि, मगर सरकार तरफ़ां ऐं सिहत खाते जे जेको DHO तरफ़ां हितां जा एडी एम्बुलेंस ड्राइवर जेके आहिनि उहे मुक़ररु न करे छॾिया। मक़ामी जेके हितां जा पालारी बिरादरी आहे उन्हनि खे 4000 रुपया ॾेई जेको ड्राइवर रखियो आहे। पाण अॻिते हलंदासीं, मुख़्तलिफ़ जेके तव्हांखे नाज़रीन 30 बेडनि ते अस्पताल जोड़ियल आहे ख़ूबसूरत, उन्हनि जा नज़ारा ॾेखारींदा। ही डॉक्टरनि जा रूम आहिनि, उहे मुकमल तौरु जेके आहिनि उहे बंदि पियल आहिनि। छो त हुन ॻाल्हि जी आहे सिहत खाते जे सूबाई वज़ीर DHO जामशोरो हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे घुर्जे त 30 बेड ते अस्पताल में जेको आहे डॉक्टरनि खे पाबंद कयो वञे ऐं लेडी डॉक्टरनि खे पाबंद कयो वञे, त हू अचे ड्यूटी सर अंजाम ॾियनि ऐं हितां जे माण्हुनि जो जेको इलाजु करायो वञे। जेके सूबाई वज़ीर सिंध हुकूमत खे घुर्जे त हिते जेके डॉक्टर मुक़ररु करे ज़ख़्मी जेके ईंदा आहिनि उन्हनि जो ऐं मक़ामी माण्हुनि जो इलाजु कयो वञे। जी।